नाज़रीन, अहमदपुर ऐं भरपासन वारनि इलाइक़नि में शुगर मिल्स चालू न थियण सबबि आबादगारनि चीचड़ा लॻाए गुड़ ठाहिणु शुरू करे छॾियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल रज़ाक कलोड़ो। अहमदपुर ऐं भरपासे जे इलाइक़नि में आबादगारनि कमंद जी कटाई करे चीचड़ा लॻाए गुड़ मिठाई तयारु करे मार्केट ताईं पहुचाइण वारो अमल ज़ोर शोर सां शुरू करे छॾियो आहे। जॾहिं त महांगाई सबबि फसलुनि ते ख़र्च वधीक हुजण ऐं मुनासिब अघु न मिलण करे आबादगार सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर बणियल आहिनि। उन हवाले सां आबादगारनि जो चवणु हो त कमंद जे फसल जे फी जे रेब ते 25 खां 30 हज़ार रुपया ख़र्चो अची वञे थो, पर हुकुमराननि जी गैर संजीदगीअ सबबि शुगर मिलूं वक़्त सिर नथियूं खुलनि, पर देर सां खुलण जे बावजूद बि आबादगार दुश्मन फैसला करे ॿिन्ही हथनि सां लुटियो वञे थो। आबादगारनि वधीक आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त चीचड़ा हणनि था उहो उन जो सबबु इहो ई आहे त शुगर मिलनि जे वक़्त सिर न खुलण ऐं माण्हुनि खे सही रेट न ॾियण जे करे आबादगार पंहिंजा चीचड़ा हणी वक़्त सिर पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं कनि था। पर आहे जेके मंडी आहे असांजे ज़िले खैरपुर में वाहिद वॾी मंडी आहे पीर जो ॻोठु, जिथे ही सॼी जेका खैरपुर ज़िले जे सवें आबादगार चीचड़ा हणी ऐं पंहिंजो उते कमंद इहो गुड़ सप्लाई कनि था। पर उते बि जेके वापारी आहिनि पंहिंजी हिकु हटी क़ाइमु कयूं वेठा आहिनि, जेके आबादगारनि खे मुनासिब नथा ॾियनि। मिलियूं देर सां खुलनि थियूं, उन्हनि में पंहिंजो पैसनि जी जेका ॾेती लेती आहे उहा देर सां थिए थी पई ऐं सुठे नमूने सां नथी थिए। उन्हनि में घणो ख़र्चु आहे। इन में पंहिंजे टाइम सां पंहिंजे मदद पाण जेको आहे सो पीड़ाई करे पंहिंजो ॾियूं था पिया वाणनि खे या अॻिते सप्लाई कयूं था। अगस्त खां वठी शुरूआति कई थी वञे। मिलियूं रेट बि हिकु त घटि थियूं ॾियनि, आबादगारनि खे परेशान थो कयो वञे ऐं पोयां जेकी बकाया रातूं आहिनि उहे बि कोन थियूं। उन जे कारण जे करे ई कमंद में पीड़ विझी थी वञे। तारीख़ 500 रुपया मिलंदी आहे। सुबुह 6 खां वठी ईंदा आहियूं, शाम 6-5 बजे हथ निकिर 500 रुपया तारीख़ है। तारीख़ कारीगर बि साॻी आहे, हुन जी बि साॻी आहे, लोड़ साॻी आहे। हुननि वधीक चयो त हुकूमत आबादगारनि जे भलाई लाइ ज़िले सतह ते गुड़ मिठाई ख़रीद करण जा सेंटर खोलाए मुल्क जे ॿियनि सूबनि मां वापारियुनि खे वसीउ करे त जीअं गुड़ मिठाई दुनिया जे ॿियनि मुल्कनि ताईं पहुचाए सघिजे, जंहिंसां सुठो नाणो कमाइण सां गॾु आबादगारनि में ख़ुशहाली ईंदी। कैमरामैन शकील कलोड़ो सां गॾु अब्दुल रज़ाक कलोड़ो, आवाज़ न्यूज़ अहमदपुर।